दादा न तोखे अखियुनि अॻियां सही सलामत ॾिसी ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं हिकु दफ़ो पाण खे ॿीहर मज़बूत थो सम्झां। रैसैया तव्हांजी महिरबानी आहे जो मोजड़े अदना माण्हुनि जे लाइ बि तव्हां परेशान आहियो। दादा न तूं अदना नाहीं, तोखे कहिड़ी ख़बर त तूं केॾी अहम शख़्सियत आहीं। तूं सालार ख़ान जी सॼी बांह आहीं, सॼी बांह। जेकॾहिं तूं आहीं न त असां बि ताक़तवर आहियूं। रैस तव्हांजे जज़्बनि जो मां दिलि जी गहराइनि सां एहतराम थो कयां। ऐं हा दादा न तूं फौलादी शख़्सियत जो मालिक आहीं। तोखे ज़ख़्म ॾींदड़ सुख सां रही कोन सघंदो, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। रैस हिकिड़ो दफ़ो, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो मूंखे ख़बर पए त मूं ते गोली हलाई कयां। दादा न अञा ख़बर लहंदी? ॻाल्हि चिटी पट पधर पई आहे त तोते हमिलो दोदे वारनि ई कयो आहे, ॿियो केरु कंदो? न रैस ईअं न आहे। हालांकि पहिरियों मां बि इहो पियो सोचां, पर पोइ मुंहिंजी सोच लाड़ो खाधो। कहिड़ो लाड़ो? रैस इहो लाड़ो त मूं ते हमिलो कंदड़ दोदे वारा न आहिनि। दादा न इहो तूं छा थो चईं? रैस ॾिसो, अॻ में जेके बि असां ॾोह कया उहे इल्ज़ाम दोदे वारनि ते लॻा। शेरल जे भाउ गुंगे जो खून, शेरल जे पीउ जो खून, इहे कम सभु असां कया, इल्ज़ाम वञी दोदे वारनि ते लॻा। रैस हाणे बि ईअं ई थियो आहे। असां ते हमिलो कंहिं ॿिए कयो आहे ऐं इल्ज़ाम वञी दोदे वारनि ते लॻो आहे। ॻाल्हि में वज़न महसूसु कयां थो। किथे बस बस बस। रैस का ॻाल्हि आहे छा? न दादा न का ॻाल्हि न आहे। मतां इहो हमिलो वारस खान करायो हुजे ऐं जेको बि ॾोही निकितो सालार हुन जूं अखियूं कढी छॾींदो, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो।